बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼोको जेको लेक्चर आहे उहो असां फोकस कयो आहे ज़ेर ज़बर ऐं पेश ते। आख़िरी ज़ेर ज़बर पेश तव्हां पढ़िया आहिनि त कुल 10 सुर आहिनि सिंधी में, साफ़ सुर 10। अ ए ओ इहे ज़ेर ज़बर पेश आहिनि। ॿिया वरी आ ए ई ओ ऊ, यानी कंहिं बि कॉन्सोनेंट सां जॾहिं मिलाइबो आहे त ड्रिगा, इहे ड्रिगा सुर सॾिबा। वरी जेको आए ऐं आओ, जीअं भाओ, भओ त न चवंदा आहियूं, ड्रिज भाओ त लिखिबो भे ऐं वाह मथां ज़बर ॾिबी आहे भे खे, उहा इहा आओ जी, आओ जो आवाज़ु, सुर आवाज़ु। त इहे वरी दोहरा सुर सॾिबा, डिफ्थांग सिंधी में, इंग्लिश में डिफ्थांग चइबो आहे हिनखे, ऐं सिंधी में असां हिनखे कोठींदासीं दोहरा सुर, ॿिटा सुर। ठीकु आहे न। अॼु असां फोकस था कयूं पिया नंढनि सुरनि ते। नंढा सुर सॾिबा आहिनि या छोटा सुर बि सॾिबा आहिनि, जेके असां शार्ट वाविल चवंदा आहियूं। अ ए ओ। सिंधी ॿोली जी घणी ग्रामर इन ते आहे। ठीकु आहे। मिसाल तौर ते असांखे जमा वाहिद करिणो आहे। हाणे इहा जेका ज़ेर ज़बर पेश आहे, इहा कंहिं बि ॿोली में कान्हे का ईअं जो उन ते फोकस हुजे ग्रामर जो। तव्हां अरबी लफ़्ज़ खणी ॾिसो या पढ़ो, तव्हांखे आख़िरी जेको कॉन्सोनेंट आहे, आख़िरी जेको आवाज़ु हूंदो साकिन करिणो पवंदो। माना ज़ेर ज़बर पेश जेकॾहिं हूंदो बि त तव्हां उनखे हज़फ़ कंदो। ईअं आहे न। माना इहो हुनजो कानून आहे, इहो हुन ॿोलीअ जो उसूल आहे। मिसाल तौर ते बिस्मिल्लाह रहमान रहीम, लफ़्ज़ रहीम आहे न पेश, सिंधी में त ईअं चऊं, या लिखत में बि हूंदो आहे, पर जॾहिं पढ़िबो उचारबो त बिस्मिल्लाह रहमान रहीम, माना मीम ते बी रहिबो, हुनखे साकिन बणाइबो, न हुनखे ज़ेर ॾिबी, न ज़बर ॾिबी, न पेश ॾिबो। इंग्लिश में बि ईअं आहे। इंग्लिश में त काफ़ी कॉन्सोनेंट बि पछाड़ी में उचारण में खाई वेंदा आहिनि। मिसाल गिलास खे गिलास, सीन बि वियो खाइजी वियो, कॉन्सोनेंट। आख़िरी ज़ेर ज़बर पेश न ॾींदा। सिंधी में असां चवंदासीं वाटर, पाणी, पेश बि ॾींदासीं वाटर। इंग्लिश में त वरी टी ते अची बीहंदा वाटर, बसि इहो वाटर थी वियो। माना कॉन्सोनेंट बि खाई वेंदा। इहो हज़फ़ कंदा आहिनि आख़िरी हुनजा, सम्झो त वाविल्स बि जहिड़ो कर ख़तमु थींदा आहिनि। हिंदी में हिंदी ॿोलियूं या हिंदी मां जेका उर्दू ठही आहे उन में बि आख़िरी साकिन कंदा आहिनि। फारसी में बि ईअं साकिन कंदा आहिनि, आख़िरी आवाज़ु साकिन कंदा आहिनि। पर सिंधी ॿोली अहिड़ी वाहिद ॿोली आहे पूरी दुनिया में चइजे, छो त हाणे असांजी एतिरी स्टडी न आहे ॿियनि ॿोलियुनि में त को आख़िरी हुनजो आवाज़ु, आख़िरी जो ते हुनजी का ग्रामर बि हुजे या हुन ते ज़ोर ॾींदा हुजनि। असां आख़िरी ज़ेर ज़बर पेश ते घणो ज़ोर ॾींदा आहियूं ऐं ॾियणु बि खपे। ठीकु आहे। छो ज़ोर ॾींदा आहियूं, छाजे लाइ ज़ोर ॾियणु खपे? उहो इन जे लाइ त असांजी काफ़ी ग्रामर इन ते आहे, असांजो जमा वाहिद इन ते आहे। ठीकु आहे न। मिसाल तौर ते वण, वण असांखे जमा करिणो आहे हिनखे, वण। किताब लफ़्ज़ अरबी आहे, भली हुजे, असां पंहिंजी ॿोली में जो वरितो आहे न त आख़िरी पेश ॾींदासीं लाज़मी, कोशिशि कंदासीं हुनखे उचारण में पेश ॾियूं। किताब छो था जमा ॾियूंसि, पेश ॾियूंसि, इन जे लाइ त इन जो जमा बि ठहंदो, किताब। ठीकु आहे न। उठ, उठ, त इहा आख़िरी जेका ज़ेर ज़बर पेश आहे न,
इन ते असांजो जमा वाहिद ठहंदो आहे। माना असांखे पढ़ण में उचारण में इन्हनि शयुनि जो एहतियात करिणो पवंदो। मोनस मुज़कर बि इन ते थींदो आहे, आख़िरी ज़ेर ज़बर पेश ते मोनस मुज़कर बि थींदो आहे। मिसाल उठ त हिन लाड़ जे पासे उठ बि इस्तेमालु थींदो आहे, ठीकु आहे न। छोकर मुज़कर आहे न, छोकर इस्तेमालु कंदा आहियूं, ज़ेर ॾेई मोनस थी वियो। काफ़ी अहिड़ा मिसाल आहिनि। ऐं साॻिए वक़्तु वरी इहे त खणी हिकिड़ा जिन्सी मोनस मुज़कर थींदा, ॿिया गैर जिन्सी मुज़कर मोनस बि थींदा आहिनि। मिसाल स्लेट, ज़बर जे करे असां हुनखे मोनस ॿधंदासीं, मोजी स्लेट, मोजो स्लेट त कोन चइबो, ठीकु आहे न। त इहो आख़िरी ज़बर जे करे ॾिसी करे असां चवंदा आहियूं मोजी स्लेट, न त चऊं मोजो स्लेट, न छो आख़िरी ज़बर अथसि न, ज़बर उचार बि तॾहिं लफ़्ज़ इस्तेमालु कबो मोजी स्लेट, ठीकु आहे न। त इहा सिंधी ॿोली जी नज़ाकत आहे त आख़िरी ज़ेर ज़बर पेश ते असां वधीक फोकस कंदा आहियूं। वाहिद जमो उन ते आहे, मोनस मुज़कर असांजो इन ते आहे, हर्फ़ इज़ाफ़त बि इन ते आहे। हर्फ़ इज़ाफ़त सम्झो त छाखे चइबो आहे, जंहिंमें जेको मालिकी ॾेखारींदो पोज़ेशन, जो जी जा, हीउ मुंहिंजो घरु, फलाणे जो घरु, इहो जो, इहा हर्फ़ इज़ाफ़त आहे, ईअं न। रत फुड़ो लफ़्ज़ आहे, रत फुड़ो, रत फुड़ो न चइबो, रत फुड़ो लफ़्ज़ त रत आहे न, भला चऊं रत फुड़ो न। उहो जेका तरकीब ठाहिबी न लफ़्ज़नि जी, उहा इन हवाले सां ठाहिबी त इहो ॿ जॾहिं लफ़्ज़ मिलनि था त इन में का हिकिड़ी शइ खुटल आहे जेका ॾिनल न आहे। हाणे उहो फुड़ो छाजो आहे, पाणीअ जो, रत जो आहे न, इहो जो काॾे वञे, त इहो जो असां इस्तेमालु कंदा आहियूं इन ज़बर में। रत फुड़ो माना रत जो फुड़ो। त जॾहिं ॿिनि लफ़्ज़नि जी तरकीब ठाहिबी उन में बि ज़ेर ज़बर जो एहतियात कबो, सम्झो था न। घोट माउ, घोट लफ़्ज़ घोट आहे न, जमा थींदो घोट, पोइ हीउ जमा आहे छा घोट माउ, इहा ज़बर छाजी आहे, इहा ज़बर आहे हर्फ़ इज़ाफ़त जी, पोज़ीशन थी ॾेखारे। त अहिड़े क़िस्म जूं इहे हर्फ़ इज़ाफ़त बि सिंधी ॿोलीअ में घणियूं आहिनि। पेश बि इस्तेमालु थींदो आहे हर्फ़ इज़ाफ़त में। सिंधुराणी इस्तेमालु थो थिए, सिंधुराणी माना सिंध जी राणी, सिंध जी राणी, सिंधुराणी। त इहो पेश बि हर्फ़ इज़ाफ़त जो कमु कई, ज़बर हर्फ़ इज़ाफ़त जो कमु कंदी, ज़ेर बि हर्फ़ इज़ाफ़त जो कमु कंदी आहे। घणी हिकिड़ी त फ़ारसी मां असां खणी आया आहियूं, पर उन में वरी शायदि थोरो उनजो जोड़ ॾिसबो आहे, हेॾे रखूं या हेॾे रखूं। त इहो मुज़ाफ़ ऐं मुज़ाफ़ इलैहि जो मसइला एॾे पंहिंजे ग्रामर जे इन मसइले में कोन था वञूं असां अंदरि, पर तव्हां रुॻो एतिरो सम्झो त इहा ज़ेर ज़बर पेश जो कमु कंदी, हर्फ़ इज़ाफ़त जो कमु कंदी, ठीकु आहे। ॿियो आहे जुमिले में नहवी सूरत में फ़ाइली ऐं मफ़ौली फ़र्क़ु ॾेखारींदो आहे ज़ेर ज़बर। लतीफ़ साईं जी हिकिड़ी आहे न सिट, मंद पीअंदे मूं साजन सही सुञातो, हा न, आम आहे। हाणे हिकिड़े फ़नकार हुनखे ईअं पियो ॻायो, थर जो फ़नकार हुयो, पर हुननि जे चाहे त हिकिड़ो मिज़ाज में ॿोली में हूंदो आहे न, हू हर लफ़्ज़ खे ज़बर ॾेई वेठो हुजे, राति खे बि ज़बर ॾेई वेठो हुजे, राति त साजन सही सुञातो जी जॻह ते हू पियो इस्तेमालु करे साजन सही सुञातो। साजन सुञातो माना मां साजन खे सुञातो, ऐं साजन न सुञातो, साजन मूंखे सुञातो। पहिरें मां साजन खे सुञातो, साजन सुञातो माना मां साजन खे सुञातो, ऐं साजन न सुञातो माना हुन मूंखे सुञातो। फ़र्क़ु थी वियो नी। ॾिसो ज़ेर ज़बर जे करे ॼण हिकिड़ो
माना में फ़र्क़ु पइजी वियो, जुमिले में फ़र्क़ु पइजी वियो, ऐं फ़ाइल में मफ़ऊल में फ़र्क़ु पइजी वियो त फ़ाइल कहिड़ो थियो, मफ़ऊल कहिड़ो थियो, मां सुञातो या हुन मूंखे सुञातो। त इहा ज़ेर ज़बर इन जे करे निहायत अहम आहे, इन ते गौर करणु घुरिजे। हाणे ताज़ो हिकिड़ो किताबु हिकिड़े असांजे दोस्त छापियो आहे, उनजो उनवान रखियो अथई किताब दुश्मन। किताब हुन पंहिंजो हुनजो ख़्यालु आहे, उन ते त न ॻाल्हाइबो न, असां था ॻाल्हायूं घाड़ेटे ते। त हुन जेका तरकीब ठाही आहे उन में किथे ज़ेर ज़बर बसर त कोन कयो अथई। हाणे किताब दुश्मन, किताब दुश्मन माना इन जी मुराद आहे त किताब दुश्मन आहे। इन जी माना इहा थी न किताब दुश्मन, किताब दुश्मन। पर जेकॾहिं इन खे हीअं लिखे आहे त किताब दुश्मन, किताब दुश्मन माना किताब जो दुश्मन, त ज़बर हिते हर्फ़ इज़ाफ़ा जो कमु कंदी आहे। इहे काफ़ी नंढा नंढा मसइला आहिनि जेके असां कॾहिं कॾहिं गौर कोन कंदा आहियूं, एहतियात न कंदा आहियूं। अंदरि लिखण में त ठीकु आहे, पर जॾहिं तव्हां कंहिं किताब जो मौज़ू था ॾियो, कंहिं किताब जो उनवान था ॾियो, उहा शइ त बाक़ाइदा हाईलाइट थींदी न। त ॿोलीअ जे हवाले सां इन्हनि शयुनि जो निहायत ख़्यालु रखणु घुरिजे, जेको असां न रखंदा आहियूं। छो न रखंदा आहियूं, छो न रखंदा आहियूं? जो असांखे हुनजी ॼाण दुरुस्त नमूने सां न हूंदी आहे। सची ॻाल्हि इहा आहे न, असां हुनजे घारेटनि खे न पढ़ियो आहे, न सम्झियो आहे। त इन जे करे मां हिन ते इन करे फोकस थो कयां पियो त हीअ जेका आख़िरी ज़ेर ज़बर पेश आहे इहा ॿोलीअ जे लिहाज़ खां निहायत अहम आहे। वरी था अचूं हर्फ़ जर ते। हर्फ़ जर सम्झो था न छा खे चइबो आहे? में, ते, वटि, हा न, प्रेपोज़िशन। सिंधीअ में थींदी आहे उहा पोस्ट पोज़िशन। सिंधीअ में पोस्ट पोज़िशन थींदी न, पोज़िशन खां पोइ थो इस्तेमालु थिए, ऐं इंग्लिश में अॻियों इस्तेमालु थींदा आहिनि, करे हुनखे प्रीपोज़िशन कोठींदा आहिनि। सिंधी में पोस्ट पोज़िशन थींदी आहे। ऑन दी टेबल या ऑन अ टेबल, ऑन अॻ में आयो न, सिंधीअ में टेबल ते या टेबल में या कुझु बि माना पोइ ईंदो नी। त इन करे प्रेपोज़िशन त चवंदा आहियूं असां हिकिड़ो टर्म तौरु, पर सिंधी में थींदी पोस्ट पोज़िशन आहे। त इहो हर्फ़ जर बि ज़ेर ज़बर ते माना मुनसर आहे। कीअं? मिसाल तौर ते लफ़्ज़ आहे घर। घर माना घर हिकु या ॿ, ऐं जमा छा थींदो? घर, हा न। पर जेकॾहिं ज़ेर ॾियूंसि घर, उहो कीअं थींदो जुमिले में? ॾिसो न, मिसाल को पुछंदो आहे न कंहिंखां किथे आहीं, पोइ छा चवंदा? घर आहियां, घर आहियां, घर आहियां। घर आहियां छा माना तूं घर आहीं? ईअं त ॾिसो ॿोली जो मसइलो आहे न। जेकॾहिं तूं ॻाल्हाइण वारो चवे त मां घर आहियां, भाउ उहो घर त न आहे न। ॿियो पुछण वारो चवे तूं घर आहीं छा, उहो ईअं त चवे ई कोन थो, घर कोन थो चवे। घर माना घर में, इहा ज़ेर जेका आहे में जो कमु थी करे पई, ठीकु आहे न, हर्फ़ जर जो कमु थी करे पई। स्कूल वञा थो, स्कूल, लफ़्ज़ स्कूल जमा स्कूल, भले अंग्रेज़ी लफ़्ज़ हुजे, असां हुनखे पंहिंजे घारेटे में वरितो आहे। पेश ॾिनोसींसि वाहिद, जमा ॾिनोसींसि जमा, ज़बर सां, ज़बर सां जमा। पर जॾहिं ज़ेर ॾिबी हिते ॾांहुं जी माना ॾिनई, माना हर्फ़ जर वारो कमु आहे न। स्कूल ॾांहुं, स्कूल वञा थो चइबो ईअं, स्कूल वञा थो, स्कूल वञा थो, स्कूल वञा थो, स्कूल वञा थो। हाणे स्कूल वञा थो इन जी मां मुराद आहे त स्कूल ॾांहुं वञा थो, ठीकु आहे, सम्झो था ॻाल्हि न। त हीअ निहायत अहम शइ आहे ज़ेर ज़बर पेश जो, ऐं इन में काफ़ी अहिड़ा लहजा बि आहिनि जंहिंमें इन्हनि जी कमी महसूसु थींदी आहे। मिसाल लाड़ी जेको लहजो आहे न, लाड़ी लहजो, या हैदराबाद जे आस पास जा माण्हू बि उहे, या थर जा माण्हू
उहो इन जो इस्तेमालु घटि कंदा आहिनि। सिराइकी ॿोली वारा, सिराइकी ॻाल्हाईंदड़, उहे बि इन जो घटि इस्तेमालु कंदा आहिनि। पर सिंधी जे ॿयारी ॿोलीअ में इन जो इस्तेमालु निहायत अहम आहे। ठीकु आहे न। मिसाल मां तव्हांखे ॿियो को नंढिड़ो मिसाल ॿियो थो ॾियां पियो त कीअं इन जो एहतियात बि कबो आहे जेको न कयो थो वञे। हाणे हिकिड़ी ख़बर मूं पढ़ी, मिसाल हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो हेसि ताईं फ्रेज़ हुयो, छोकिरे जे पीउ मारियो। अच्छा, हेठि वरी ज़िक्र हुजेसि छोकिरीअ जो पीउ, पर छा त अख़बार वारा इन शइ जो ख़्यालु कंदा कोन उन्हनि खे। हाणे जेकॾहिं हाणे हीउ थियो मुज़कर, पर जे मोनस ठाहियूं त छा थींदो? घटि इस्तेमालु कंदा आहिनि, लिखण में बि घटि कंदा आहिनि घणा राइटर। तंहिं करे जॾहिं हीअ ॾींदव न, इहो फोकस थी वियो। इहा ज़बर मोनस जी ज़बर आहे, इहा लाज़मी ॾियणी पवंदी। ठीकु आहे। मां ॿियो हिकिड़ो नंढिड़ो जुमिलो थो लिखां पियो जेको नवी सूरत में कॾहिं कॾहिं मसइलो कंदो आहे। हाणे हीउ लफ़्ज़ आहे कंडियारो। छा शहर आहे? हाणे मां कंडियारो वञा थो, जुमिलो ठीकु आहे। इहो शायदि हिंदी ॿोलीअ में या उर्दू ॿोली में इस्तेमालु थींदो आहे। भई कंडियारो जा रहा हूं, ठीकु आहे, कंडियारो जा रहा हूं पूरो इस्तेमालु कंदा। पर सिंधीअ में असां छा आहे त उहा उनजी सूरत चेंज थींदी आहे। नवी सूरत में इन नाउन जी सूरत चेंज थींदी। ठीकु आहे न। त हाणे जॾहिं चइबो न कंडियारो वञा थो, चइबो जुमिलो ग़लति आयो। कंडियारे, इहो ॾाह हिन में अची वियो, ए में अची वियो। अच्छा, पोइ हिकु ॿिनि जो सुवालु इहो हो त हाणे हीउ जेको कंडियारे वञा थो, को माण्हू हिनखे कंडियारी पढ़े त, को माण्हू हिनखे कंडियारी पढ़े त, बाबा हाणे जेको कंडियारी पढ़ंदो त उहो त लिखियलु पढ़ियलु त न छॾिबो। छो जो जॾहिं तव्हां कंडियारी लिखिणो आहे तव्हांखे, न ज़ेर त ॾिनीसीं, पर ज़ेर जो इस्तेमालु किथे? असां वटि त आम इस्तेमालु घटि आहे न ज़ेर जो। छा ख़्यालु आहे? ज़ेर जो इस्तेमालु घटि न हूंदो आहे। हा, ॾियो न ॾियो, नथा ॾियूं, मिसाल हिकिड़ो त पोइ छा थींदो? पोइ बि हिनखे पढ़िबो कंडियारी वञा थो, शहर आहे। हा, इहा शइ लॻाइबी। लफ़्ज़ जी मोनस मुज़कर सूरत थींदी आहे। कंडियारी मोनस लफ़्ज़ आहे न, लफ़्ज़ शहर आहे, लिखिबो बि ईअं ई। रे खे ज़ेर भली ॾियो तव्हां, भली ज़ेर ॾियो त बि ग़लति आहे। जेसि ताईं तव्हां हिनखे हमज़ो ज़बर नथा ॾियो। इहो हमज़ो ज़बर जेको आहे न, इहो लाज़मी आहे। इहो ॿुधाईंदो त लफ़्ज़ जी सूरत जेका आहे मोनस जी आहे। त हीअं जेकॾहिं लिखियलु हुजे त हिनखे कंडियारे पढ़िबो। हीअं लिखियलु जेकॾहिं हीअं लिखिबो त हमज़ो ज़बर ॾेई ऐं पोइ ॻाल्हि कबी। अञा नंढड़ी ॻाल्हि बि, इहा घणे क़दुरु त करे थी मोनस खे ज़ाहिर, पर कॾहिं कॾहिं इहा मुज़कर में बि इस्तेमालु थींदी आहे। पर उहो बस कोन थो छॾियां पियो। मिसाल दादू लफ़्ज़ आहे न, दादू, त दादू जी मिठाई न चइबो, दादू जी मिठाई। माना ऊ जो आवाज़ु ऐं ई जो आवाज़ु जॾहिं अचे त उन सां हमज़ो ज़बर ॾिबी लाज़मी। त इहा सम्झो त आख़िरी ज़बर आहे। पर हाणे ॿी जो हाणे इहे हिते ज़बर कीअं बि, हा, त बि लॻाइबी। इहो वरी बसि अञा लॻाईंदे त पोइ ॻाल्हाईंदासीं। बहरहाल हीअ ॻाल्हि तव्हां सम्झी वियो। ॿी हाणे हीउ लफ़्ज़ आहे, असां इशारो कंदा आहियूं नी, ही इन जो इस्तेमालु कीअं कंदा आहियो?
मूंखे ॿुधायो कंहिंखे वाज़िब सम्झ में अचे त ॿुधायो। न वेझो ॾूर में हू इस्तेमालु कबो आहे, हीउ इस्तेमालु कबो, हू इस्तेमालु कबो। हाणे थोरो मुख़्तसर, हीअ बि सूरत सही आहे, हीअ बि सही आहे, हीअ बि सही आहे। हाणे हीअ जॾहिं चइबो त मुज़कर, हीअ जॾहिं इस्तेमालु कबो हीअ मोनस, हीअ जॾहिं इस्तेमालु कबो त जम। हाणे हीअ मोनस वाहिद, मिसाल तौर ते किताब आहे, किताब कहिड़ी जॻह ते इस्तेमालु कयूं, हिन में, ही में या हीअ में या हीअ में? किताब, हा हीअ हीअ किताब आहे, हीअ किताब आहे। भाई इहो सुवाल पुछां पियो त इहो लफ़्ज़ किथे ईंदो? बाबा ही पेश आहे न, पेश मुज़कर ज़ाहिर कंदो, ठीकु आहे। किताब मुज़कर आहे। तव्हांखे ॿुधायो जिन्सी ऐं गैर जिन्सी थींदा आहिनि मोनस मुज़कर ॿोली में, त हीअ मुज़कर आहे जॾहिं त पोइ हीअ न लॻंदी, उहो लॻंदो हीअ, माना हे थींदो वञी हीअ, ठीकु आहे। ऐं हीअ थींदो वञी हीअ। हीअ सां खट भला हिते किथे पवंदी, खट किथे फिट थींदी? हाणे हीअ खट ज़बर आई न आख़िर में, ज़बर जमा हुजी आया, मोनस जी आहे। हाणे लफ़्ज़ मोनस आहे, हिन जे करे असां लफ़्ज़ इस्तेमालु कंदासीं ही खट आहे न चवंदासीं। हाणे आम किताबनि में, टेक्स्ट में इहे ग़लतियूं कंदा आहिनि, ग़लतियूं त न आहिनि खणी, पर मक़सदु इहा इन शइ जी कमी हूंदी आहे। ही लिखी छॾींदा आहिनि ख़ाली, सभिनी सां लागू थी वेंदो न। हीअ मुज़कर लफ़्ज़ हूंदो त हीअ बि इस्तेमालु थींदो, जुमिले जी नोए सां ॾिसबो त हीअ फिट थो थिए या हीअ फिट थो थिए। हीअ मोनस सां लॻंदी वाहिद सां, हीअ मुज़कर सां वाहिद सां, पर हीअ जेको आहे न जमा सां लॻंदो। पोइ जमा हुजे मुज़कर, जमा हुजे मोनस, ॿिन्ही सां, ठीकु आहे न। मिसाल ही खटूं, ही किताब आहिनि। ज़ेर ज़बर तव्हांखे ॿुधायो न, मिसाल उन ॾींहुं तव्हांखे ॿुधायो प्यार वारो, प्यार पाणी प्यार, त पी यार थींदो या प्यार थींदो, त पे खे ज़ेर ॾियणो खपे न खपे, अहिड़े क़िस्म जा मामला जेके आहिनि न, इहे इन जे लाइ असां इहो थलो पियो ॿधोसीं त तव्हां इन शयुनि खे सम्झी सघो, बुनियादी ॻाल्हियुनि खे, त जीअं तव्हां किताबनि मां उन जूं कमियूं या कोताहियूं कढी सघो, ठीकु आहे। हाणे तव्हांखे मां कोशिशि इहा कंदुसि त तव्हांखे ॿारहणे जो सबक़ जो को पढ़ाइजे, जंहिंमां तव्हांजी रीडिंग जी ख़बर पए त तव्हां रीडिंग उनजी दुरुस्त नमूने सां कयो था नथा कयो, या ज़ेर ज़बर जो ख़्यालु कयो था नथा कयो, ठीकु आहे न। पर फ़िलहालु मां चाहियां थो त हिन में थोरी तव्हांखे प्रैक्टिस थियणु खपे, त जमा वाहिद कीअं था थियनि, मोनस मुज़कर कीअं था थियनि, ऐं हर्फ़ इज़ाफ़त कीअं थी थिए, ठीकु आहे। हाणे तव्हां हिकु हिकु स्टूडेंट अॻियां अचे ऐं को बि लफ़्ज़ चूंडियो ज़हन में जंहिंजो जमा वाहिद ठहे, पर जमा वाहिद जेको ज़ेर ज़बर पेश सां हुजे, ईअं न थिए त मिसाल घोड़ो घोड़ा इहो जमा वाहिद आहे न, पर इहे इस्तेमालु ॿियनि ॿोलियुनि में बि आहिनि। मिसाल ॾिसो न, हीउ लफ़्ज़ आहे, हीउ शाइर अरबी लफ़्ज़, ठीकु आहे। हीअ आहे गिलास, हाणे छा आहे
लफ़्ज़ अंग्रेज़ी आहे, भली हुजे अंग्रेज़ी। असांजी शिकिल ठाही मटाई आहे न, पेश ॾिनो सेस माना वाहिद थी वियो गिलास, जब ज़बर ॾिनी सेस जमो थी वियो गिलास। पर हू त इंग्लिश में त हुनखे शीशे खे चवंदा आहिनि सिर्फ़ु गिलास, असां त हिन शेप खे गिलास चवंदा आहियूं। हा सभिनी जेको बि शीशो आहे असां हिन शेप खे चवंदा आहियूं गिलास, प्लास्टिक जो हुजे लोह जो हुजे, त इन करे इहो असांजी ॿोली जो लफ़्ज़ थी वियो। सिंधीअ में चइबो कुकेड़े, कुकेड़े, कुकड़ी चवंदा आहिनि हिंदी में उर्दू में। हा जीअं तव्हां सवेरे बस कयो न किताब जमा किताब थींदो त इस्तेमालु थो थिए थो, किताबूं कंदा आहिनि शहरी ॿोली जो असरु, इहो शहरी ॿोली जो असरु आहे बाबा। आहिनि आहिनि पर इहे कुकड़ खे कुकड़ चइबो, कुकड़ी न चइबो। हा ॿियो ॿुधायो बाबा ज़ेर ज़बर सां। बिल्कुलु मञूं था, पर साॻिए लफ़्ज़ में यानी ज़ेर ज़बर ॾियूं। हा हाणे हीअ त मिसाल नमूनो थी वियो जिन्सी मनसूब ज़कर जो, पर वरी गैर जिन्सी इहे थींदा आहिनि, इहे जीअं लफ़्ज़ थियनि था न, त सिंधीअ में असां चवंदासीं क्लास। हाणे जॾहिं क्लास थियो ज़ाहिर मुज़कर आहे न पेश, पोइ इन जे करे उन थींदो आहे जमा थींदो क्लास। हर्फ़ इज़ाफ़ा जा मिसाल ॿुधायो भला, मां तव्हांखे ॿुधायो न मिसाल हिकिड़ो नमूनो, रत फुड़ो। हा ॿुधाए ॿुधाए ॿुधाए, हाणे ॿुधो इहो साॻा ई लफ़्ज़ न ॿुधाए न। बी 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 हीउ लिखां थो पियो, सही लिखियो अथव, मींहं फुड़ो, मींहं फुड़ो सही लिखियो अथव। मींहुं आहे न, सही लिखियो त मां उहो थो पुछां। हिन जॻह ते हिते हिते हा असुलु लफ़्ज़ आहे मींहुं, पर लिखूं था मींहं माना जो कमु कई, ठीकु आहे न। हलो इहो हा हलो सही आहे। भला हीउ फ़र्क़ु ॿुधायो, इहो त फ़र्क़ु सम्झी विया हूंदो। को बि हिकिड़ो नालो वठो, मुज़कर नालो छोकिरो, मिसाल नालो सां वरितो आहे, मिसाल हिकिड़ो रफ़ीक। हाणे हीअ ख़बर पवंदी जुमिले में, हीअ आहिनि लफ़्ज़ी तरकीब, लफ़्ज़ लफ़्ज़ सां मिली तरकीब ठाहींदो न, पर हीअ जुमिले जी न जुमिलो आहे पूरो। हाणे माना पेश ॾिनो, इन जी माना छा आहे? माना रफ़ीक ॾिठो माना मां ॾिठो, मूं रफ़ीक ॾिठो, मूं रफ़ीक ॾिठो, बाबा रफ़ीक ॾिठो, खे कोन था विझूं, खे विझंदासीं त पोइ इहो के पेश जेको आहे न ज़बर में तब्दील थी वेंदो, पोइ थींदो रफ़ीक खे, पर जे पेश लिबो रफ़ीक ॾिठो माना रफ़ीक ॾिठो, मूं रफ़ीक ॾिठो, ठीकु आहे। पर जेकॾहिं हिन ते हुजे ज़बर
हाणे छा फ़र्क़ु थियो? रफ़ीक ॾिठो माना रफ़ीक मूंखे ॾिठो, थियो न फ़र्क़ु? सम्झो था न ॻाल्हि? हाणे हरफ जर जो मिसाल ॿुधायो। हरफ जर जो मिसाल स्कूल वञा थो, मिसाल घर वञा थो, हलो घर वञा थो, हिकिड़ो हर ॿी ॻाल्हि आहे, हीउ लफ़्ज़ साॻियो ई घर वञा थो। ॿियो जुमिलो आहे घर आहियां, घर लफ़्ज़ इहो घर लफ़्ज़ न आहे, लफ़्ज़ आहे घर जमा थींदो घर। पर हाणे ज़ेर जो ॾियूंसि था, इहो इन करे था ॾियूं त असांखे हिकु ॿियो लफ़्ज़ ॾियणो आहे, फ्रेज़ ॾियणो आहे। हाणे हिते हाणे ॾिसो ज़ेर ॾिनीसींसि नी, हाणे जुमिले जी त मां ख़बर पवंदी न छा थो चवे। घर वञा थो माना हिते जेका ज़ेर आहे इहो ॾांहं जो जी माना थो ॾिए पियो, ईअं आहे। ऐं घर आहियां हिते में जी माना थो ॾिए पियो, ठीकु आहे। ऐं हीअ ॿोलीअ जे लिहाज़ खां इन करे चिटा रखणु खपनि, ॿोलीअ जे लिहाज़ खां लिखत में बि इहा आख़िरी ज़ेर ज़बर ॾियण में कोशिशि कजे, जिते ज़रूरत सम्झो त ॾियणु खपे। इन जे लाइ इन जी अहमियत तमामु घणी आहे, ठीकु आहे न।